डीजी रेंजर्स पंजाब आमिर मजीद पंजाब में रही सिंधियुनि मथां ज़ुल्म ते ज़ुल्म करण लॻो। को बि हिनखां इहो पुछण वारो न आहे त तूं हिते कहिड़े बुनियाद ते सिंध जे मज़लूम हारियुनि मथां गैर क़ानूनी हमला कराए ऐं हथियारबंदनि जे हथां मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहीं। ज़िले बदीन तालुके टंडो बागो जी देर सांगी जे जमाली उन्नड़ बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में पोरे त हरनि जे मथां डीजी रेंजर्स पंजाब आमिर मजीद जेको पंजाब में रही ज़ुल्म कराए रहियो आहे। सिंध जे ज़ालिम वॾेरनि जागीरदारनि खे लालच ॾेई ज़मीन जे ग़रीब हारियुनि जे औरतनि ॿारनि ते तशदुद कराए घर ते गैर क़ानूनी पुलिस जा अटाला वठी बार बार चढ़ाइयूं कराए मुख़्तियारकार खां वठी डीसी बदीन खे लालच मथां लालच ॾेई ज़मीन ते खून रेज़ी कराए पाण पंजाब जे मुहफ़िज़ डीजी रेंजर्स थी आराम सां कुर्सी ते वेठल आहे। को बि हिननि खां इहो पुछण वारो न आहे त तूं हीउ सभु कहिड़े बुनियाद ते कराए रहियो आहीं, जॾहिं त मुख़्तलिफ़ कोर्टनि ज़मीन रहंदड़ हारियुनि जे हक़ में ॾिनी आहे ऐं अञा हाई कोर्ट में केस बि हलंदड़ आहे। ग़रीब हारियुनि मुतालबो कंदे चीफ जस्टिस पाकिस्तान सुप्रीम कोर्ट जल्द इन मामले जो नोटिस वठनि, न त डीजी रेंजर्स जा वाठा अली नवाज़ पठान रसूल बख्श राइमू मिली भगत करे हिते वॾी खून रेज़ी कराए सघनि था। हिननि वधीक चयो असां मां को मरी बि वियो त उनजो ज़िम्मेवार डीजी रेंजर्स पंजाब अली नवाज़ पठान रसूल बख्श राइमू ऐं कुझु नामालूम हूंदा। असांजो हाई कोर्ट में केस हले पियो, असां वटि स्टे आर्डर भी मौजूद है। उन जे बावजूद भी पंजाब जो जो डीजी रेंजर्स आमिर मजीद पंहिंजे पावर जो नाजायज़ इस्तेमाल करे पंजाब में रही करे हिते सिंधियुनि खे तंग पियो करे ऐं उन जा छाड़ता जेको असांजो पंहिंजो हिकिड़ो सिंधी रसूल बख्श राइमू ऐं तलार जो क्रिमिनल माण्हू उन जो रिकॉर्ड चेक कयो वञे, उन ते केतिरा FIR आहिनि ऐं हू मतिलबु उनजो कम ई इहो आहे ॿनियुनि ते कब्ज़ा कराइणु प्लाटनि ते कब्ज़ा कराइणु, उनजो कम ई आहे कोर्टनि में हलणु जेको असां ग़रीबनि खे अची सताए थो। अली नवाज़ पठान इहे सभु मिली करे असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त ॻोठ ख़ाली करे वञो, न त कंहिं बि वक़्तु राति जो या ॾींहं जो कहिड़े बि वक़्तु पुलिस वठी रेंजर्स वठी असांखे रेंजर्स जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि त पंजाब जो जेको डीजी रेंजर्स आहे उन वटि रेंजर्स जो पावर आहे, हू नाजाइज़ रेंजर्स वठी अव्हांजा घर ख़ाली कराईंदासीं। असीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध CM सिंध ॿिया जेके बि वस वारा आहिनि उन खां इंसाफ़ जी अपील था करियूं, महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं हिते को बि नुक़सानु थियो छा बि थियो उन जो ज़िम्मेवार डीजी रेंजर्स आमिर मजीद हूंदो आहे। असीं खुलियल चऊं था त डीजी रेंजर्स आमिर मजीद जेको पंजाब जो डीजी रेंजर्स आहे जेकी कुझु असां सां थिए पियो सभु कुझु उहो करे रहियो आहे। असां वटि हिते को बि नुक़सानु थियो उन जो ज़िम्मेवार उहो डीजी रेंजर्स आमिर मजीद हूंदो।